नाज़रीन वाक़िआ खां कंदासीं। सखर में पहिरीं आलमी मैराथन रेस मुनक़द कई वई आहे। सखर में पहिरीं आलमी मैराथन रेस मुनक़द कई वई आहे। जा तफ़सील मालूम कयूं था। इनायत भट्टी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इनायत भट्टी, आगाह कजो, पहिरीं आलमी मैराथन रेस जेका आहे उहा घणा किलोमीटर कराए पई वञे ऐं कहिड़ा कहिड़ा डोड़ंदड़ हिन रेस में हिसो वठी रहिया आहिनि? जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त सखर में पहिरीं इंटरनेशनल मैराथन रेस जो आगाज़ थी चुको आहे ऐं जेका रेस आहे उहो सखर पब्लिक IBA पब्लिक स्कूल खां जेका सो निकिती आहे, जेका मिलिटरी रोड खां थींदे जेका ग्लोबल चौक खां पोइ बबरलो बाईपास ते पहुचंदी ऐं बबरलो बाईपास खां पोइ शाह हुसैन ते जेका सो मर्दन वारी जेका रेस आहे उहा पहुचंदी। जितां उतां यूटर्न थींदो उहो साॻियो ई जेके मैराथ जेका रेस आहिनि, जेके रेसर आहिनि, उहे साॻी रूट सां जेको बबरलो बाईपास पहुचंदा। बबरलो बाईपास खां पोइ सखर जेका बिराज आहे, उन बिराज खां थींदे ग्लोबल चौक खां साॻी जाइ ते जेका IBA पब्लिक स्कूल जेका सो वापसि थींदा। ऐं जेके औरत आहिनि, जेके औरतूं आहिनि, उहे IBA पब्लिक स्कूल खां जेका सो ग्लोबल चौक खां वठी करे बबरलो बाईपास खां ऐं वापसि जेका सो यूटर्न थींदियूं। छो त जेको औरतुनि जे लाइ सिर्फ़ु 10 किलोमीटर जेका सो रखियो वियो आहे ऐं मर्दनि जे लाइ 42 किलोमीटर जेका सो रखियो वियो आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेका सूरत लाइ लोक सहायता मैराथन खे सिंध लाइ तारीख़ी ऐं बावकार बैन अल-अक़वामी स्पोर्ट्स इवेंट करार ॾिनो वियो आहे। मैराथन सेहतमंद तर्ज़ ज़िंदगी, अमुन ऐं नौजवाननि खे मुस्बत सरगर्मियुनि जे अलामत आहे। ऐं DIG पीर मोहम्मद शाह जेको लोक सहायता जो चेयरपर्सन आहे, उनजो चवणु आहे त मैराथन में 3000 खां वधीक इंटेलेक्ट्स जे शिरकत कई आहे, जंहिंमें 700 औरतूं आहिनि, 2300 मर्द आहिनि। DIG वधीक चयो त केनिया, इटली, एनोपिया, मराकेश, जापान, यूकेंडा ऐं बर्तानिया जे इंटेलेक्ट्स जे जेका शिरकत कई आहे। ऐं हीअ जेके मैराथन जो मौज़ू जेको आहे उहो सरहदनि खां ॿाहिरि डोड़ गॾिजी करे मुतहद थियण जो ऐलान कयो वियो आहे। शिरकत कंदड़नि ऐं दोस्तनि खे मुकमल जेको तावन कयो वियो आहे। सखर जे IBA पब्लिक स्कूल में जेका पहिरीं पोज़ीशन आहे उन खे जेका 3 लख रुपया ॾिना वेंदा ऐं जेका ॿी पोज़ीशन में 2 लख रुपया आहे, टी पोज़ीशन में 1 लख रुपया ॾिनो वेंदो ऐं जेका चौथी पोज़ीशन आहे उनखे 50,000 रुपया ॾिनो वेंदो। जेका 5हीं पोज़ीशन आहे उनखे 25,000 ॾिना वेंदा। बक़ाया जेके औरतूं आहिनि डोड़ वारियूं उनखे 20,000 रुपया ॾिना वेंदा। हिन वक़्तु जेका रेसर आहिनि उहे बाईपास खां थींदे IBA पब्लिक स्कूल वापसि अची रहिया आहिनि। जेके औरतूं जेका रनर आहिनि उहे जेका हींअर बबरले बाईपास ते पहुतियूं आहिनि, जेके थोरी देरि में उहे वापसि थी करे साॻे ई रूट सां जेका ग्लोबल चौक खां थींदे मिलिटरी रोड खां थींदे IBA पब्लिक स्कूल पहुचंदियूं। ऐं जिते सिंध जा जेके मुख़्तलिफ़ जेके स्टाइल आहिनि, जंहिंमें शिकारपुर, सखर, लाड़काणो, जंहिंमें रिली, आचार वग़ैरह उनजा स्टाल लॻा विया आहिनि। त जीअं जेके 12 खां आयल जेके रनर आहिनि उहे जेका सिंध जेका सकाफ़त आहे, जेको भाईचारो आहे, उनजो जेको पैगाम खणी करे उहे पंहिंजे मुल्क में ॾियनि वञनि। जी इनायत भटिया, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।